तुझे ॻाल्हाइण में एडी तब शफ़क़त ऐं मुहब्बत हुजे जो अब्बे जी दिल खुश थिए, अम्मड़ जी दिल राज़ी थिए। रब तोखे दौलत ॾिनी, पैसो ॾिनो त ग़रीबन जी संभाल लहो, मिस्कीनन जी मदद कर। तुझे पाड़े में कोई यतीम हुआ तो उन्हें यतीम जी परवरिश कर। तुझे पाड़े में का बेवा औरत तो उन्हें जी खबरगिरी कर। तुझे पाड़े में को बीमार तो हली वञो उन्हें का पुछा कर। साईं फरमाइनि था जेको बीमार का पुछण थो वञे, जेसी पुछी मोटी न थो अचे तेसी ताईं इहो ॼण के जन्नत जे बागन में घुमी रहे। हबीबन फरमायो जेको बीमार का पुछण जे ला घर मां निकतो आ, 70,000 मलाइक उन्हें जे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ था घुरन। जेसी मोटी घर न थो पहुचे तेसी ताईं 70,000 मलाइक जे रहमत वारे परन जी छांव में